नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त भरिया सिटी नुसरत कैनाल में वींझंदे 4 ॿार ॿुॾी विया आहिनि। दरिया खान मरी वेझो नुसरत कैनाल में वींझंदे कराची जे हिकु दीनी जमायत सां तालुक़ रखंदड़ बिलाल चौरंगी वासी 4 ॼणा ॿुॾी विया आहिनि। ॿुॾी वियल में फैज़ान पुटु असलम कुरैशी, अब्दुल वाहिद पुटु अब्दुल रशीद, यासिर अली ऐं सुराज पुटु मोहम्मद नवाज़ शामिल आहिनि। नौजवान फैज़ान पुटु असलम कुरैशी सुराज पुटु मोहम्मद नवाज़ खे मक़ामी ॻोठण ऐं टैक्सी ड्राइवर नुसरत वाह मां कढे वरितो जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो जिथे हुनजो इलाज जारी आहे ऐं ॿुॾी वियल 2 ॼणनि जी ॻोल्हा जारी आहे। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त भरिया सिटी नुसरत कैनाल में वींझंदे 4 ॿार ॿुॾी विया आहिनि। दरिया खान मरी वेझो नुसरत कैनाल में वींझंदे कराची जे हिकु दीनी जमायत सां तालुक़ रखंदड़ बिलाल चौरंगी वासी 4 ॼणा ॿुॾी विया आहिनि। ॿुॾी वियल में फैज़ान पुटु असलम कुरैशी, अब्दुल वाहिद पुटु अब्दुल रशीद, यासिर अली ऐं सुराज पुटु मोहम्मद नवाज़ शामिल आहिनि। नौजवान फैज़ान पुटु असलम कुरैशी सुराज पुटु मोहम्मद नवाज़ खे मक़ामी ॻोठण ऐं टैक्सी ड्राइवर नुसरत वाह मां कढे वरितो जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो जिथे हुनजो इलाज जारी आहे ऐं ॿुॾी वियल 2 ॼणनि जी ॻोल्हा जारी आहे।